अॼु जो असांजो मौज़ू आहे इंसानियत। अॼु असां इंसानियत वारे मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ही हिकु अहिड़ो मौज़ू आहे जंहिंजो तालुक़ हर इंसान सां आहे। चयो वञे थो त इंसान उहो आहे जंहिंमें इंसानियत आहे, जंहिं माण्हूअ में माण्हूपो नाहे, जंहिं इंसान में इंसानियत नाहे, उन में ऐं पोइ हैवान में को बि फ़र्क़ु नाहे। हिन वक़्त ताईं जेके बि नबी आया आहिनि, पीर पैगंबर आया आहिनि, वली आया आहिनि, ओलिया आया आहिनि, फ़लसफ़ी आया आहिनि, वॾा वॾा समाज सुधारक आया आहिनि, उन्हनि सभिनी माण्हुनि खे इंसानियत जो दर्स ॾिनो आहे। दुनिया जे हर मज़हब इंसानियत जी ॻाल्हि कई आहे। असांजे नबी करीम हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे, दीनदारी दरअसल नालो आहे ख़ैर ख़्वाही जो। वधीक पाण फरमायो अथऊं त तव्हां मां बहितर इंसान उहो आहे जंहिं मां ॿिए इंसान खे फ़ाइदो थिए। पंहिंजे आख़िरी खुतबे में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, ए इंसानो यादि रखिजो तव्हांखे हिकु आदम ऐं हवा मां पैदा कयो वियो आहे, इन करे तव्हां सभु पाण में भाउर आहियो। हुन ईअं न चयो त सिर्फ़ु मुसलमाननि जा भाइर आहिनि या जेके आहिनि हिकिड़ी का कम्युनिटी आहे। सभिनी इंसाननि जी ॻाल्हि कई जंहिंमें सभु मज़हबनि वारा माण्हू अची था वञनि। वधीक इहे बि फरमायूं त कंहिं बि गोरे खे कारे ते का फ़ोक़ियत न आहे, कंहिं अरबीअ खे अजमीअ ते का फ़ोक़ियत न आहे, को कंहिंखां मथां न आहे, को कंहिंखां वधि न आहे, को कंहिंखां घटि न आहे। इहे इंसानियत जा इंतिहाई इब्तिदाई सबक आहिनि। तमामु नंढड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, बुनियादी ॻाल्हियूं आहिनि जेकी असांखे असांजे स्कूलनि में सम्झायूं वेंदियूं आहिनि, असांजे घरनि में सम्झायूं वेंदियूं आहिनि। असांजा वॾा, असांजा बुज़ुर्ग असांखे सम्झाईंदा आहिनि, चवंदा आहिनि इंसानियत क़ाइमु कयो, सभिनी सां सुठो वर्ताव कयो, हर माण्हू सां बहितर वर्ताव कयो, पाड़े वारनि जो ख़्यालु कयो, मुसाफ़िरनि जो ख़्यालु कयो, महिमाननि जो आदर भाव कयो, कंहिंखे पुछण वञो बीमार खे, कंहिंजे ग़म में शरीक थियो, कंहिंजनि ख़ुशियुनि खे जेको आहे वधाइण लाइ उन्हनि में शरीक थियो। त पुट, इंसानियत हर इंसान जे लाइ इंतिहाई ज़रूरी आहे, हिकिड़ो अहम गुण आहे। सभिनी खां अहम गुण इंसानियत आहे।